घोटकी जे म्यूनसिपल कमेटी के मुलाजमन तरफा पीपल्स पार्टी के MNA सरदार मोहम्मद बख्श खान महर की गाड़ी जो एहतजाज किया है। चवणु है तो गुज़िरियल केतरनि ई महीननि खां म्यूनसिपल इंतजामिया उन्हनि खे नौकरियुनि तां कढी छॾियो आहे। हिन वक़्तु उन्हनि खे पघारूं न मिलियूं आहिनि। अचो त हिन वक़्तु एहतजाज कंदड़ जेके म्यूनसिपल जा मुलाज़िम आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। उनजो हिन हवाले सां छा चवणु आहे? एसी घोटकी जे गेट ते त मोहम्मद बख्श खान महर साहब आयो ऐं उन्हनि यकीन ॾियारियो, पक्को यकीन ॾियारियो त तव्हांजूं पघारूं आउं ई कराईंदुसि ऐं जल्द कराईंदुसि। उनखे 8 महीना गुज़री विया नी। आउं पुछणु चाहियां थो सरदार साहब खां त हिकु माण्हू बुख मरी रहियो हुजे ऐं तव्हां उनखे 8 महीननि ताईं बुख मारियो त छा उहो बचंदो? फिलफोर मुलाज़िमनि जो मुतालबो जेको आहे, जाइज़ मुलाज़िम आहिनि, 8 साल उन्हनि ड्यूटी कई आहे। ईअं न आहे त को बसि को हिकु ॾींहुं हुयो। जॾहिं चीफ सेक्रेटरी लेटर मोकिलियो आहे त असांजो को वास्तो न आहे। इहो कमेटी टाउन कमेटी घोटकी वारा पंहिंजी मनपसंदी सां मुलाज़िमनि जूं पघारूं बंदि कयूं वेठा आहिनि। असांजो उन सां को तालुक़ु न आहे। पघार बंदि कयूं बीठो आहे। असां कहिड़ो ॾोह कयोसीं? असां वोट पीपल्स पार्टीअ खे ॾिनोसीं। हे उन्हनि जे अॻियां सुरकुरू थो थिए। पंहिंजा सियासी जेके जहिड़ा जंगियूं आहिनि उहो ॼाणे वञे। असां मिसकिन असां कहिड़ो हिन जो ॾोह कयो? क़ुरान खणी वियासीं त असां मजबूर हुयासीं न। हिन सां असांजी जंग त न हुई। ही ड्रामो ठाहे रहियो आहे। 8 साल असां 6 महीना जेकॾहिं कूड़ा हुयासीं त कंहिं दुकान ते त न बीठल हुआसीं। लाइन वारो जेको सियासी CMO आहे उहो असां सां उहो 2016 खां वठी बि पघार ॾींदो रहियो आहे। हाणे बि असां खां लख रुपयो घुरे पियो त ॾियो त मां पघार कयाव। मां हाणे जो हाणे कयाव न त मां मोहम्मद बख्श बि मां आहियां। अॼु साॻियो ई ॾिसो त ग़रीबनि खे रोलियूं वियो आहे न। पर अॼु असांखे जेके AC साहब घोटकी असांखे अंदरि साड़ण जहिड़ी ख़बर ॿुधाई आहे त असां कयूं त काॾे वञूं? असां उन चयो आहे त तव्हां असां वटि बोगस आहियो, असुल ॻायो त असां वटि लेटर खणी अचो। असां छा कहिड़ो क़सूर कयो आहे पीपल्स पार्टी वारनि जो असां बोगस थी वियासीं? 8 सालनि हूंदे असां पघारूं खणंदे 8 सालनि खां पोइ बोगस थी वियासीं। असांजो क़सूर कहिड़ो आहे? मोहम्मद बख्श खान महर जे अॻु असां एहतजाज कयोसीं त असां ग़रीबनि जूं पघार कयूं वञनि। ऐं ख़ुदारा असां पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो खे अपील कयूं था पुरज़ोर त असां हिन ग़रीबनि जूं पघार कयूं। सिर्फ़ु असां घोटकी वारनि सां छो ज़ुल्म आहे? ऐं पूरी सिंध में इहा भर्ती थियल आहे। 2013 में सिर्फ़ु घोटकी वारनि सां छो पीपल्स पार्टी एतिरो करे थी पई? असां जेका वसवारा आहिनि उन्हनि खे असां पुरज़ोर अपील कयूं था ख़ुदारा त घोटकी जा जेका मज़लूम इहे मुलाज़िम आहिनि, नंढा हिकिड़ा मुलाज़िम आहिनि, उन्हनि सां इंतकामी कार्रवाई कयूं वञनि थियूं ऐं ग़रीबनि खे हक़ु ॾिनो वञे ऐं इहा ड्यूटी बहाल कई वञे। इन्हनि खे पघार ॾिनियूं वञनि। 9 महीनो आहे पघार बंदि आहिनि। असां सरदार मोहम्मद बख्श खान महर साहब ॾे असां क़ुरान पाक खणी वियासीं। जाम इकरमुल्लाह खानदार ॾे, सैफुल्लाह खानदार जे वारनि ॾे असां एहतजाज कैंप काइम कईसीं। उहा ई MNA तव्हांखे यादि हूंदो मीडिया वारनि दोस्तनि खे आयो, चई तव्हांजो मसइलो हल कराईंदुमि, तव्हांजूं पघार कराईंदुमि। तक़रीबन 3-4 महीना थी विया, कुझु बि न थियो। जीअं एहतजाज कंदड़ म्यूनसिपल मुलाज़िमनि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी जो चवणु आहे त गुज़िरियल 9 महीननि खां उनखे पघारूं न मिली सघियूं आहिनि। पीपल्स पार्टी जो MNA मोहम्मद बख्श महर जॾहिं असिस्टेंट कमिश्नर घोटकी जे ऑफिस वारो एहतजाजी कैंप क़ाइमु कई त उते पहुची करे एहतजाजी कैंप उन ख़तमु कराई। तव्हांजी फौरी तौर ते पघारूं जारी कयूं वञूं, पर उहो बि जेका हिन वक़्तु उनजी पघारूं जारी न थी सघियूं आहिनि। उनजो चवणु आहे त अॼु जॾहिं मोहम्मद बख्श महर पुरानी सब्ज़ी मंडी में लायर्स चैम्बर जो इफ़्तिताह करण जे लाइ पहुतो त उन्हनि गाॾी या जे आॾो लेटी करे एहतजाज कयो। उनजे बावजूदि हिन वक़्तु उनजी पघारूं जारी न कयूं वियूं आहिनि। म्यूनसिपल जे मुलाज़िमनि इंतिज़ामिया खां मुतालबो कयो आहे त फौरी तौर ते उनजूं पघारूं जारी करे उन सां इंसाफ़ कयो वञे। कैमरामैन अब्दुल कादिर मगी सां गॾु माजिद अली संगड़, टाइम न्यूज़ घोटकी।